सुहिणा रस्ता प्या सजन मुंहिंजो अमित भैया आयो लाल झूलेलाल लादू भैया। अमित भैया हिन वेले चेटीचंड जो कुछ आहे प्रोग्राम वगैरह? चेटीचंड में तो हिकु वॾो प्रोग्राम श्रीचंद सुंदरानी जी आयोजित करे रहिया आहिनि भैया। अच्छा त इहो प्रोग्राम किथे आहे? इहो प्रोग्राम थी रहियो आहे शंकर नगर जे बीटीआई मैदान में। त श्रीचंद भैया जी संस्था उहा ई छत्तीसगढ़ सिंधी पंचायत करे थी? जी, छत्तीसगढ़ सिंधी पंचायत ऐं फाफाडी सिंधु युवा परिषद जे भरपूर सहयोग सां ही आयोजन थी रहियो आहे भैया। अच्छा, फाफाडी सिंधु परिषद भी हिन में ज्वाइन थियो आहे? जी। त इहो प्रोग्राम कॾहिं आहे? चंड जी राति जेका चओ था पिया उहो चंड जे ॾींहुं आहे कि चंड खां हिकु ॾींहुं? चंड जी राति चेटी चंड जे हिकु ॾींहुं पहिरियों 28 मार्च ॾींहुं मंगलवार ते बीटीआई मैदान में रखियो वियो आहे। अच्छा, इन करे तव्हां चंड जी राति जी ॻाल्हि था कयो पिया? जी। त इहो प्रोग्राम कॾहिं ऐं कीअं केरु केरु कलाकार अचनि था? इन्ही में मुंबई जा असांजा प्यारा न्याज़ वारा जतिन उदासी अची रहिया आहिनि ऐं स्वर कोकिला सिंधियुनि जी लता मंगेशकर, मंजूश्री सुदानी बि गॾो गॾु ईंदी। सुठी डांसर बेबो राजवानी बि गॾु हूंदी। बेबो राजवानी या उहा ई त न आहे जेका टीवी में हंगामो करे वेठी आहे? बिल्कुलु उहा ई बेबो राजवानी पंहिंजे कोलकाता जे ग्रुप सां नृत्य प्रस्तुतियूं तव्हांजे साम्हूं पेश कंदी। अमित भैया तव्हांजो स्टेज ते छा रोल आहे? असां बि तव्हां सां गॾु हूंदासीं, सिंधियत जी जोत जॻाईंदासीं राधू भैया। पोइ असां रोटी घरां खाई अचूं कि तव्हां कुझु खाराईंदो हुते? रोटी न, सिंधी ताम ऐं स्वादिष्ट व्यंजन बि तव्हांखे उते सिंध जी यादि ॾियण लाइ मौजूदु हूंदा। अच्छा, मतिलबु दाल पकवान खाइण मिलंदो? सभु कुझु, हर सिंधी पकवान उते तव्हांजे लाइ मौजूदु हूंदो। अच्छा, पोइ ॿारनि जे लाइ बि कुझु वॾो कुझु तामझाम आहे? ॿारनि जे लाइ बि खेॾण जी प्ले गेम्स काफ़ी सारी व्यवस्थाऊं उते हूंदियूं। बसि सपरिवार उते अचिणो आहे, उते मज़ो ई मज़ो आहे, चेटीचंड जी मौज हूंदी। त सॼी राति मज़ो करणो आहे, नचणो आहे? वॾे उमंग ऐं उत्साह सां असां पंहिंजे झूलेलाल जी मौज में उमंग में मगन हूंदासीं। जीअं हर साल सुठे में सुठो थींदो आहे, हिन भेरे अञा सुठो थींदो? हिन दफ़े त उमेद पहिरियों खां ॾाढी सुठी आहे। हिन वक़्तु माण्हुनि में वॾो उत्साह आहे हिन कार्यक्रम लाइ। इलाही बढ़िया, इलाही चेटीचंड जी तव्हांखे बि लख लख वाधायूं। वरी मिलंदासीं 28 मार्च ॾींहुं मंगलवार शाम 5 वॻे खां। आयो लाल झूलेलाल।